जॾहिं भरिसां नवकोट सब डिवीजन मिठड़ाऊ किनार जे भाण शाख में मुसलसल पानी जी बंदिश ख़िलाफ़ समय आबादगार अॻवाणनि रोशनाबाद वटि मेन मिठी मीरपुर ख़ास रोड ते तंबू खोड़े धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि ॿिन्ही पासनि खां ट्रैफिक जाम थियण करे गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। हज़ारे मुसाफ़िर सख़्तु परेशान थी विया। एहतिजाजी धरणे ते वेठल आबादगार अॻवाणनि नूर अहमद ओठो, यासीन कंबो, साबिर अली राजपूत, मोहम्मद ख़ास अली हाजी नूर अहमद ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त भाण शाख में मुसलसल पाणी जी ग़ैरक़ानूनी बंदिश हुजण करे हज़ारे एकड़नि ते पोखियल फसल सुकी रहिया आहिनि त ॿिए पासे ॻोठनि में पीअण जो पाणी न हुजण करे चौपायो माल वॻे मरी रहियो आहे ऐं पीअण जे पाणी जे बुरहान सबबि हज़ारे ॻोठाणा सख़्तु परेशान खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त असांजे हिसे जो पाणी राशि ऐं करप्ट आपाशी अमलदार मुंड जे बासर आबादकारनि खे विकिरो करे रहिया आहिनि, जंहिं सबबि भारी ज़मींदार माशी बदाली जे वर चढ़ी विया आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे की असांजी भाण शाख जेको असांखे पंद्रियो जी नको असां वटि रोटेशन कापी आहे, उन्हनि जे बावजूदि असांखे एकियो पाणी ॾेई वञे पियो ऐं उन खां पोइ 4 ॾींहं खां खोले छॾी आहे, हुन में सिर्फ़ु 4 डेसिमल पाणी हले पियो ऐं असांजो मुतालबो आहे असांखे जेसि ताईं फुट पाणी ॾेई वञे ऐं उन ॾींहं खां असांजो काउंट कयो वञे ऐं असांजो अठियो पाणी ॾिनो वञे ऐं असांखे उन 15 ॾींहं जेका आहिनि रोटेशन कई आहे उन में असांखे फुट रेगुलर करे पोइ असांजो ॾींहुं काउंट करे असांजो वारो लॻायो वञे। तक़रीबन कतियो फसल तबाह थी चुको आहे। असीं रड़ियूं करे करे ऑफिसरनि मीरपुर ताईं चक्कर काटे थकायूं, पाणी नथो मिले। पाणी न ॾींदा इहे ऑफिसर, असांजो रोड ई बंदि हूंदो, बनियूं सुकी वियूं आहिनि, माल उञ मरे थो, गाह कोन्हे, असां सां सरासरी नाइंसाफ़ी आहे। हींअर निल गेज आहे, असांजो फुट गेज आहे पुछड़ जो जेको अधु फुट खां बि घटि हले पियो। इन में असांजा फसल सुकी तबाह थी विया आहिनि, लेकिन हींअर पीअण जे लाइ बि पाणी असां वटि न पहुची रहियो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे जेकॾहिं 15 पाणी ॾियनि था त उहो पूरो पाणी ॾिनो वञे, असांजो गेज फुट कयो वञे। डायरेक्टर नारा केनाल ऐं इंजीनियर साहब, एसडीओ साहब सभिनी खे बार बार वियासीं, वञण जे बावजूदि बि असांजो मसइलो हल कोन निकिरी सघे। असां मजबूर थी हिते अची रोड ते वेठा आहियूं ऐं असां जेसि ताईं असांजा मुतालबा न मञिया वेंदा तेसि ताईं असां हितां न उथींदासीं। ॿिनि सभिनी शाखनि खे पाणी जा वारा पूरा मिली रहिया आहिनि। जॾहिं असां जेके भान शाख जा आबादगार आहियूं, हर भेरे असांजो वारो मारियो थो वञे, क्यों करे थो वञे। उन खां पोइ बि पाणी जो गेज पूरो न आहे। ऑफिसर जिते पैसा मिलनि था उहे शाख हलाइनि था, जिते वॾेरा चवनि था उहो उते पाणी हलाइनि था। बाक़ी असांजी शाख वारनि खे ज़लील कयो पियो वञे। असांजो पूरो फसल भान शाख वारनि जो तबाह थी वियो आहे। असां जेका मुआशी क़तल कयो पियो वञे, भान शाख खे बिल्कुलु बंदि करे असांजे फसल खे तबाह कयो पियो वञे ऐं एसडीओ साहब जेको मथे पाणी विकिरो पियो करे उहो महिरबानी करे बंदि करे। जेसीं ताईं असांजे मुतालबे जी मञता नथी थिए ओसीं ताईं हीउ धरणो जारी रहंदो। हुन सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान आपाशी वज़ीर डिविजनल कमिश्नर मीरपुर ख़ास समेत समूरनि वसवारनि खां मुतालबो कयो त भाण शाख में पाणी ॾेई आबादगारनि ऐं हारनि खे माशी क़तराम खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।